रानीपुर मां खे ख़बर ॾींदा मोहम्मद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ मलीरानी सोलंकी जो रहवासी डॉक्टर आकिब रज़ा सोलंकी एहतजाज कंदे चयो त ॻोठ मलीरानी सोलंकी जे मौला हाजी मोहम्मद हयात सोलंकी जो प्राइमरी बॉयज़ स्कूल जंहिंमें 100 खां वधीक छोकिरियूं ऐं छोकिरा तइलीम पिराए रहिया आहिनि। अफ़सोस हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस के 470 स्कूलनि जूं नयूं बिल्डिंग्सूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर अफ़सोस हिन स्कूल जो नालो लिस्ट में न आहे ऐं ही स्कूल ज़बून हालत में आहे, जंहिं करे शागिर्द अक्सर ॿाहिरि सर्दी ऐं गर्मीअ में वेही तइलीम पिराए रहिया आहिनि। उन करे उन्हनि जा वालिदैन सदाईं धणीअ दर दुआगो हूंदा आहिनि त अलाह साईं खेर सां बचा घर अचनि। उन लाइ मौला हाजी मोहम्मद हयात सोलंकीअ जा ॻोठाणा वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम, डायरेक्टर एजुकेशन सखर ऐं MNA ऐं MPA खे दर्दमंदाना अपील था कनि त मज़कूरा स्कूल जी नई बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे त जीअं मासूम शागिर्द ऐं उन्हनि जे वालिदैन जी बेचैनी ख़त्म थी सघे। सुअर मना, वाई मना, 10 मना, 8 मना, 10 मना, सून मना, नेयर मना, स्किल मना, एनीवेयर मना, अधर मना, 3 मना, आल्सो मना, मस्त मना, आल्सो मना प्रण, मस्त मना,